मज़हबनि तो आयो आहे चुठूं कयूं कयूं या जे तव्हां हुनखे माफ़ कयो त तॾहिं कयो पर मां हुनखे कतई माफ़ न कंदुसि। है तकरार के बारे में तो दोस्तों है तकरार एपिसोड में इंतहाई मज़ेदार जेको आहे सो इन वक्त एपिसोड हली रहा आहिनि उन्हनि जे बारे में रिएक्शन ॾींदासीं इन वीडियो में तव्हांखे त अॻिते नयनि किस्तनि में छा थींदो। दोस्तों असां तव्हांखे कल्ह बि ॿुधायोसीं त है तकरार ड्रामा सीरियल में हिकिड़ो नओं किरदार जेको आहे सो खयो वियो आहे ऐं उहो किरदार कहिड़ो आहे उनजो नालो बि असां तव्हांखे ॿुधायो आहे ऐं उन खां अलावा 2024 में उनजी कहिड़ी सूरत-हाल डेवलपमेंट थींदी ऐं कहिड़ा नवां जेको आहे सो किरदार अञा इन में शामिल थींदा। दोस्तों हिन वीडियो में मुकम्मल ॻाल्हि कंदासीं ऐं वीडियो किथां तव्हांखे सुठो लॻे असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं वीडियो खे लाइक करे सुठो कमेंट्स करे पंहिंजी राय जो इज़हार लाज़मी ॾींदा। वॾी महिरबानी तव्हां भाइरनि जी दोस्तों तव्हां सपोर्ट ॾियो था असांखे चंद वीडियो असां अपलोड कया आहिनि पंहिंजे चैनल ते लेकिन तव्हांजे प्यार ऐं तव्हांजे जेको आहे सो असांखे इंतिहाई मजबूर कयो आहे वधीक कमु करण जे लाइ। त वॾी महिरबानी दोस्तों असांजे सब्सक्राइबरनि जी जेके असांखे प्यार ऐं कुर्ब ॾेई रहिया आहियो त ईअं ई पंहिंजो हथु रखंदा अचो। दोस्तों असां तव्हांखे मज़ीद बागाह कंदासीं। त दोस्तों है तकरार ड्रामा सीरियल में अॻिते छा डेवलपमेंट थींदी अॼु जे वीडियो में मुकम्मल ॻाल्हि कंदासीं। त हलूं था अॻिते हली रहिस सिजावल ख़ान रहिस नवाब ख़ान सां हथु मिलाईंदो ठाह कंदो। दोस्तों छाजे करे जो ड्रामा सीरियल में हिन वक़्तु इन्हनि जी ठाह जेको छा मूमल मीर सां शादी कंदी या न कंदी छाजे करे जो मूमल ऐं जेको आहे सो मीर पाण में इंतिहाई कुर्ब था रखनि मोहबत था रखनि त छा अॻिते हली हिननि जो हाली मीर जेको आहे सो अॻिते जेको आहे सो मूमल जी शादी छा मीर बहावल ख़ान सां कराईंदो या छा अॻिते डेवलपमेंट थींदो। दोस्तों इन किस्त में त मूसा वारा नवाब ख़ान सां अॻिते हली ठाह कंदा। दोस्तों हथु मिलाईंदा छाजे करे जो इन्हनि जी जेको आहे सो ठाह जे लाइ वॾियूं कोशिशूं थी रहियूं आहिनि। इहे पाण सिजावल ख़ान अकबर वारनि सां अॻिते हली सलाह मशवरो करे जेको आहे सो ठाह जूं कोशिशूं कंदा छाजे करे जो इहे पाण में जेको आहे सो ठाह करे वेही ॻाल्हियूं करे मिली दोस्तों छा फ़ैसिले जी तारीख़ जेको आहे सो वठी सघंदा छाजे करे जो फ़ैसिलो हिननि जो थियणो आहे अॻी चंद किस्तनि में दोस्तों हिननि जो ठाह थियणो आहे। हिननि जो फ़ैसिलो केरु कंदो दोस्तों हिननि जे केरु जेको आहे सो पाण में ठाहींदो उहो त पासे जेको आहे सो मूमल जोश ऐं मोहबत सां जेको आहे सो मीर खे पसंदि कंदी ऐं वरी जेको आहे सो शादी करण जी जेको आहे सो तयारियूं कंदा। छा मीर जी जेको आहे सो मूमल सां अॻिते हली शादी थींदी निकाह थींदो छा थींदो ड्रामा सीरियल आशू मूमल खे धोखो ॾेई मीर जी शादी जेको आहे सो कराए सघंदा मूमल ॿीहर हिकु दफ़ा मीर सां शादी करे सघंदी या न अॻिते इन किस्तनि में मुकम्मल तव्हांखे अपडेट कंदासीं। त दोस्तों वीडियो असांजो किथां तव्हांखे सुठो लॻे त असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो वीडियो खे लाइक करे ऐं सुठो कमेंट्स करे पंहिंजी राय जो इज़हार लाज़मी ॾींदा।